अहम ख़बर अवां हैदराबाद का शेयर कंदा। हैदराबाद के हीराबाद वारे इलाइक़े में अधड़ोट शख्स जो लाश हथायो है। इतला ते मार्केट पुलिस पहुंची लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मूजिब फोती की उम्र लगभग 50 साल लगी रही है। संदस सुञाणप नाहे थी सकी। ख़बर अवां सां हिकु ॿियर शेयर कंदा। हैदराबाद का या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा। हैदराबाद के हीराबाद वारे इलाइक़े में अधड़ोट शख्स जो लाश हथायो है। इतलात ते मार्केट पुलिस पहुंची लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मूजिब फोती की उम्र लगभग 50 साल लगी रही है। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद जो रिपोर्टर नथूराम असां सां लाइन ते मौजूद है। जी नथूराम, आगाह कजो छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ये हैदराबाद जो हीराबाद जो अल्लाह वाला चौक वारो इलाइक़ो है जो लाश हथायो है। मार्केट पुलिस जो लाश के सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो। अस्पताल इंतजामिया पारां ॿुधायो फोती की उम्र जो अॼुकल्ह 50 वरनि की है, जॾहिं त फोती जी सुञाणप न थी सघी है। फोती जो लाश जो पुलिस जो अमानत तौर सिविल अस्पताल के सदखाने में रखाए छॾियो है। त जीअं सुञाणप थी वञे त हुनजे वारसनि हवाले करे सघिजे। जी नथूराम, आगाह करने वॾी महिरबानी।